ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी कंवर शहदादकोट साजिद अमीर संदोज़ोई ज़िले जे समूरनि पुलिस ऑफिसरनि सां मीटिंग कई। मीटिंग में कारकर्दगी ऐं ॾोहनि जो जाइज़ो वरितो वियो। एसएसपी साजिद अमीर संदोज़ोई ज़िले जे समूरनि डीएसपीज़ एसएचओ सीआईए ऐं चौकी इंचार्ज सां पंहिंजे ऑफिस में ॾोहनि ते कंट्रोल आणण बाबति गॾिजाणी कई। उन मौक़े ते एसएसपी पंहिंजे ख़्यालनि जी वाज़ियो कंदे चयो त ॾोहारियुनि मुनशियात फ़रोशनि इश्तिहारी मफ़रूज़ मुल्ज़िमनि ख़ुसूसन मुनज़्ज़िम ॾोहनि में मुलविस मुल्ज़िमनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वञनि। समूरा एसएचओज़ पंहिंजे कारकर्दगी खे बहितर कनि, जुआ मुनशियात गुटको मावा जे ख़िलाफ़ तहरीक में अचनि। थाणे में ड्यूटी कंदड़ ऑफिसरनि खे पाबंद कयो वञे त एफआईआर में देरि न कई वञे। हरूभरू कंहिंखे तंग न कयो वञे। समूरा एसएचओज़ अवाम जे मसइलनि खे फौरन हल कनि ऐं अवाम सां नरमीअ सां पेश अचनि। एसएसपी वाज़ियो कयो त मेरिट ते कमु कयो वञे। डीएसपी ऐं एसएचओ पंहिंजे इलाइक़े खे पाण निगरानी कनि। जिते बि ॾोह थिए उते एसएचओ फौरन ॾोह वारी जाइ ते पहुचनि ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। क़त्ल केस में घुरिबल मुल्ज़िमनि जी गिरफ़्तारी अमल में आंदी वञे। समूरा एसएचओज़ अदालतुनि में सीआरपीसी 173 वक़्त सर कमु कनि ऐं हाईवेज़ रोड्स